ठिकराटो भरिसां मुबारकपुर ग्रेट स्टेशन जे बिल्कुलु वेझो ॻोठ गाड़ोदड़ो में सिपको अमलदारनि जी तमामु वॾी नाअहली ऐं लापरवाही सबबि ॻोठाणनि तोड़े मुसाफ़िरनि मथां मौत जी तलवार हमेशह लड़की रही आहे। तक़रीबन 50 साल गुज़री विया पर कमज़ोर तारूं ऐं ज़ईफ़ पोल तब्दील थी न सघिया। 11,000 वोल्टेज जूं तारूं मेन रोड ऐं घरनि मथां लड़की रहियूं आहिनि। तेज़ हवाउनि ऐं बरसातुनि हलण महिल ॻोठाणनि जो साहु मुठ में अची वञे थो। अक्सर बिजली जा ट्रांसफार्मर पोल कमज़ोर हुजण करे ज़मीन ते रखियल आहिनि, जेके इंसान तोड़े जानवरनि लाइ तमामु ख़तरनाक बणियल आहिनि। वधीक हितां जे ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि धरती टीवी आॾो दाहींदे चयो था। ज़्यादा तकलीफ़ है ना, असां तो गुज़र करे सघूं था न कुछ न कहीं चारे करे ही तारा असां नंढपिण खां ॾिसूं था ईअं ई हालत असां जन हितो गुज़र थिए थो न कुछ न काई न ट्राली अची सघे थी न काई गाड़ी अची सघे थी। विरन को वटि हिते लॻल आहिनि त हे माना जेके आहिनि त तमामु जेके हिननि जूं तारूं आहिनि उहे बि नाकारा बणिजी चुकियूं आहिनि। उन खां पोइ अॻियो तव्हां ॾिसी हलो त ॾिसी सघो था पिया तव्हां हलो त उहो ट्रांसफार्म जेको आहे उहो बि धरती ते लॻल आहे। अञा जे हुजे 4,000 वरी उन खे माण्हू लाहे लहका कमु करे सघे थो पियो। पोइ तारां जेके आहिनि असांजे घरनि जे मथां आहिनि। तकलीफ़ आहे को ट्रैक्टर वारो या कोई सवारी का अचे थी, का सामान खणी अचे थी, अंदरि अची कोन थी सघे कि भई सामान खणी असांखे काठियूं या को वज़न वारो सामान खणणो पवंदो आहे त माण्हू असांजी सॼियूं तारां जेके आहिनि ॻोठ में सॼियूं हेठि आहिनि। बस वारनि खे ऐं आला अमलदारनि खे इहा रिक्वेस्ट कई आहे त महिरबानी करे ही तारां रिवाइन करे ऐं ही थंभा नवां ॾिना वञनि ऐं बिजली जूं तारां मथे कयूं वञनि जीअं ही हमेशह सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, धरती टीवी न्यूज़, ठिकराटो।